लेकिन मुझी नज़र में अॼु ताईं जो भी मां फ़ैसिला कया आहिनि दरगाह खे ऐं जमायत खे साम्हूं रखी करे कया आहिनि। जॾहिं जमायत जे ॿारनि खे मां पंहिंजो ॿार थो सम्झां ऐं कोई भी ख़लीफ़ो या उनजी औलाद या मिट माए जमायत जे ॿारनि ते नज़र थो रखे या बदतमीज़ी थो करे, इहो ॻाल्हि मां बर्दाश्त नथो करे सघां। काफ़ी वक़्त खां शिकायतूं आईंदियूं रहियूं। मां फ़िलहाल दरगुज़र कंदो रहियो। जॾहिं शिकायतूं वधी वयूं त पोइ मजबूरी में मूंखे इहो क़दम खणणो पियो जो कुझु ख़लीफ़नि में रदो बदल करणी पई ऐं मुंहिंजो कोई बि दरगाह जो ख़लीफ़ो अगरि जमायत खे इज़त नथो ॾे तो उन्हें जो हलण मुश्किल थी वियो आहे। ग़रीब माण्हू खे छा खपे? ग़रीब माण्हू खे तव्हां इज़त ॾियो, तव्हां सॼी उमिरि हलंदो। अगरि इज़त नथा ॾेई सघो त इंसाफ़ ॾियो, पोइ बि तव्हां खां हलंदो। अगरि ॿई शयूं नथा ॾेई सघो, न इज़त था ॾेई सघो न इंसाफ़ था ॾेई सघो त पोइ छो तव्हां माण्हू हले? त मां इहो ख़लीफ़नि खे चयो आहे, जमायत जो चाहे नंढो हुजे वॾो हुजे, वॾे खे त छॾे ॾियो, जमायत जो नंढो ग़रीब बि हुजे उनखे इज़त ॾियणी। ख़ुदा ताला तव्हां सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ ईमान में रखंदो ऐं महिरबानी करे तव्हां ॿारनि खे तालीम ॾियो, जो बि तव्हांजे वस में आहे ॿारनि जे लाइ कयो, अॻिते ॿारनि जी ख़िदमत आहे। अगरि तव्हां सम्झो था कि तव्हांजो ॿार पढ़ाई में कमज़ोर आहे, कुझु ॿार आहिनि जो शौक़ सां था पढ़नि, कुझु ॿार अहिड़ा आहिनि जो पढ़ाई खां भॼनि था। जो शौक़ सां पढ़े थो उनते महिनत कयो, जो पढ़ाई खां लाहे थो त महिरबानी करे उनखे कंहिं हुनर ते लॻायो, कंहिं मिस्त्री सां लॻायो। ॿाराड़ी में मोटरसाइकिल आहिनि, रिक्शा आहिनि, इन क़ाबिल त थिए जो पंहिंजी कमाई करे सघे। अगरि पढ़ी थो वञे तमामु बहितर ॻाल्हि आहे। नथो पढ़ी सघे त कंहिं हुनर सां लॻायो, चङे मिस्त्री सां रखो जो उनखे कमु सेखारे। ॿियो ॿारनि जी ॿारनि जी धीअरनि जी तरबियत ते नज़र रखो, उन्हनि खे तालीम ॾियो। गुज़िरियल साल मां जमायत